सिद्धार्थकोट ॻोठ गौस बख्श बिरोही में 2 ॾींहं अॻु नसीर बिरोही जे घर में ज़हरीली लस्सी पीअण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी, 4 ॼणा फौत थियण जे नतीजे में डिप्टी कमिश्नर ज़िला कंबर सिद्धार्थकोट इमदाद अली अबड़ो पहुची मरहूमनि जे वारसनि सां तयाज़त पिणु कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते DC साहब फौत थियलनि जे वारसनि सां हिन ॾुख जी घड़ी में साथ ॾियण ऐं मरहूमनि जे मुनफ़रिद लाइ ऐं ॿियनि जे इस्पताल में दाख़िल मरीज़नि जी सिहत लाइ पिणु दुआऊं घुरियूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कंबर फौत थींदड़नि जे वारसनि खे 50,000 फौरी तौर ते इमदाद कई ऐं बाक़ी इस्पताल में मरीज़नि जो बहितर खां बहितर इलाज कराइण जी यकीन ॾियाराई। उन मौक़े ते DHO कंबर सिद्धार्थकोट ज़ुल्फ़िकार अली तुनियो, असिस्टेंट कमिश्नर मीरो ख़ान, MS मीरो ख़ान ऐं ॻोठाणा वॾी तादाद में मौजूद हुआ।